टमाटे बाबति हिकु बहस त तव्हां ॿुधो ई हूंदो त टमाटो सब्ज़ी आहे या मेवो। उनखे छॾे करे जेकॾहिं उनजे फ़ाइदनि जी ॻाल्हि कजे त शायदि ई कंहिंखे उनजे फ़ाइदनि जी ख़बर हूंदी, पर टमाटो खाधनि में ज़ाइके सां गॾु सिहत लाइ बि वॾनि फ़ाइदनि वारो आहे, जन बाबति अॼु असां अव्हां खे ॿुधाईंदासीं। नंबर 1, चमड़ीअ जा फ़ाइदा। टमाटनि में लाइकोपीन नाले हिकु अहिड़ो जुज़ हूंदो आहे जेको तव्हांजी चमड़ीअ खे उस ऐं गदिलाण जे ख़तरनि खां बचाईंदो आहे। टमाटो खाईंदड़ माण्हुनि खे चमड़ीअ जा मसइला घटि थींदा आहिनि, जॾहिं त उनजो ॻाढ़ो रंग चहिरे में ॻाढ़ाण पैदा करण लाइ वॾो मददगार साबित थींदो आहे। उन सां गॾु टमाटे जो इस्तेमालु उमिरि वधाइण लाइ बि वॾो काराइतो हूंदो आहे। नंबर 2, दिलि जूं बीमारियूं। टमाटनि खे दिलि जी बीमारियुनि लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद सम्झियो वेंदो आहे। एंटीऑक्सीडेंट जुज़ लाइकोपीन जिस्म जे सेलनि खे ऑक्सीडेशन खां बचाए थो, जॾहिं त उहो कोलेस्ट्रोल ऐं ब्लड प्रेशर खे बि घटि करण में अहम किरदार अदा कंदो आहे, जंहिंजे करे टमाटो खाईंदड़ माण्हू दिलि जी बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदा आहिनि। न रुॻो एतिरो, पर टमाटो शुगर ऐं फालिज जे ख़तरनि खे बि घटाईंदो आहे ऐं उन में विटामिन बी, विटामिन ई ऐं फ्लेवोनाइड्स समेत केतिरियूं ई खुराक वारियूं शयूं दिलि जी सिहत खे बहितर बणाईंदियूं आहिनि। नंबर 3, नज़र जी कमज़ोरी। लाइकोपीन खां सवाइ टमाटनि में ल्यूटेन ऐं बीटा कैरोटीन जहिड़ा अहिड़ा केतिरा ई जुज़ हूंदा आहिनि जेके अखियुनि जी सिहत लाइ तमामु फ़ाइदनि वारा हूंदा आहिनि। उहे जुज़ अखियुनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण समेत नज़र कमज़ोर थियण खां बि बचाइनि था। उन्हनि में मौजूदु ज़ेक्सेंथिन ऐं ल्यूटेनिन अखियुनि खे मोबाइल जहिड़ी जदीद डिजिटल शयुनि मां ख़ारिज थींदड़ बिलू रोशनीअ खां बचाइण समेत दबाव जे करे थींदड़ मथे जे सूर खां बि महफ़ूज़ रखंदा आहिनि। नंबर 4, कैंसर खां बचाव। टमाटनि में मौजूदु एंटीऑक्सीडेंट्स फिफड़नि, प्रोस्टेट ऐं पेट जी कैंसर जा ख़तरा घटि कंदा आहिनि। टमाटनि जे इस्तेमाल सबबि फ्री रेडिकल्स नाले मॉलिक्यूल्स घटि थियण जे करे मुदाफ़ियती निज़ाम बि बहितर थींदो आहे। नंबर 5, जोड़नि जी मज़बूती। टमाटनि में हॾनि खे मज़बूत करण वारा जुज़ विटामिन के ऐं कैल्शियम जझे मिक़दार में मौजूदु हूंदा आहिनि, जेके इंसान जे हॾनि खे ताक़त मुहैया कनि था। इहो ई सबबु आहे त टमाटनि जो इस्तेमालु हॾनि खे मज़बूत बणाईंदो आहे ऐं जिस्म जे ख़राब टिश्यूज़ जी मरम्मत लाइ बि तमामु फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। नंबर 6, बेचैनी खां बचाव। टमाटनि में अहिड़ियूं मादनियात